मोहम्मद हुसैन दारी जड़ा मथे खुदा जो कसम है मुखे उन माण्हुनि ते फ़ख्रु आहे जिन भिटशा खां कराची ताईं हिकु लख बि गाॾी में न वेठा उहे किरदार मुंहिंजे दोस्त ज़ुल्फ़िकार समाइर गुलहसन चांदियो मंसूर कलड़ो सभु दोस्त जिन जेके मरकज़ी अॻवान आहिनि मोहम्मद मूसा लगारी इहे सभु दोस्त अहिड़ो किरदार हुआ लखानू ख़ासि जी ऐं हिन सॼी जदोजहद जो हक़ीक़त में जेका इहा कामयाबी हासिल थी आहे माण्हू जॾहिं पंहिंजे जाइज़ मक़सदनि जे लाइ बचन करे उथंदो आहे ऐं अदोल थींदो आहे अकल थी बीहंदो आहे ख़ुदा जो कसम आहे सोभ हुनजे पेरनि में निकिरंदी आहे उन मुंहिंजे लखा में कासिरी जा किरदार जेके हिन तंज़ीम खे बाद दिलेर ॾिना उन कदम ब कदम मूंसां गॾु रहिया घटि साईं लाइ जॾहिं निकितासीं ऐं मटियाली ज़िले उन दोस्त जो कीअं एहसान भुलायो विसारिया जिन मटियाली जे ज़िले जे कदम कदम ते हिन लाग मार्च जे पाधेन ऐं हिन पेटे जी जदोजहद जो वॾो साथ ॾिनो ऐं उहो पीर जो पत्थर मटियाली ज़िले जो रखियलु हो जेको आख़िर में असांखे जो फल मिलियो उन खां पोइ असलम कोराई लतीफ़ बाबा जो हिकिड़ो सदर आहे जे पंहिंजे बच्चन खे कास बाबा में कान खाली कराया आहे असां लाग मार्च जे पाधे में करायो इहो असां कॾहिं न विसरंदो हर उहो सिंध जो माण्हू जे हिन जेको जदोजहद जो साथारी रहियो जदोजहद में मूंसां गॾु रहियो कश्मीर खां बका मोहम्मद जखरानी जेको अॼु ॾींहं ताईं बि शुरू खां वठी करे अॼु ॾींहं ताईं बि मूंसां गॾु रहियो उन खां पोइ नसरुल्लाह मज़ारी मुंहिंजो मरकज़ी सीनियर नायब सदर बाबू जनरल सेक्रेटरी जावेद अॼु बि हिन इस्तक़बाल जे लाइ न आयो आहे त मीटिंग जा मिनट्स कढाइणा हुआ सेक्रेटरीट में ऐं उन दोस्त पाण अॼु बि इस्तक़बाल जे लाइ असां तव्हां वञो ऐं सिंधी उस्ताद जो केस सेक्रेटरीट में असांजे मुतालबा मंज़ूर थी विया पर उन जा लेटर कढाइणा उहो दोस्त उते रहियो अॼु बि बीमार आहे हिन जदोजहद दौरान उनजी भेण घुराए वई जावेद धरपाणी जी भेण घुराए वई जंहिं सां गॾु असां दोस्त विया हुआ उन एॾियूं अज़ीम शख़्सियतूं हुयूं जिनजे बदौलत ऐं उन खां पोइ असांजी मीडिया या दोस्त मुंहिंजे दोस्त आरिफ कुरैशी साईं गुलाम अब्बास मुर्सी रशीद यामलो साईं कादर बख्श कोहली साहिब भेण मुंहिंजी ऐं वरी मुंहिंजो हेॾी शइ तव्हांखे ॿुधाए ॾियां जेको ही लाग मार्च शुरू थियो उन सां गॾु असांजूं 3-4 अहिड़ियूं भेनरूं बि आहिनि ख़ुदा जो कसम आहे उहे असां सां हर वक़्तु हर जॻह ते गॾु रहियूं तव्हां कराची हुजे गैस हुजे सूर्या जेको ई फरज़ाना नायब सर्कस ऐं सभु जेके असांजी ॿियूं भेनरूं उहे सभु हिननि भाइरनि सां गॾु हुयूं हीअ जेका तारीख़ जदोजहद मिली आहे हीअ सभु पुछो त हीअ मुंहिंजो कामयाबु न आहे हीअ तव्हां सभिनी जी कामयाबी आहे सिंध जे उस्ताद जी कामयाबी आहे हिन लाग मार्च से सच पुछो जिता ही लाग मार्च गुजरियो मटियाली ज़िलो हैदराबाद ज़िले जा दोस्त चंद्रमोहन ज़िले जा दोस्त तंज़ीमी दोस्त मुंहिंजा रिश्तेदार अज़ीज़ शामिल आहिनि उन खां पोइ सिजावल ज़िले ख़ुदा जो कसम वाजिब आई आहे छॾिया साईं मोहम्मद मूसा आख़िर ताईं असां सां गॾु रहियो ख़ुदा जो कसम आहे ऐं मूंखे हिमथाईंदो रहियो हाजी साहब मुड़ुस थी सिंध जा उस्ताद सां गॾु छो त अकेले से माण्हू कुझु नथो करे सघे सिजावल में एॾो त तारीख़ी इस्तक़बाल थियो सिजावल ज़िले में एॾो त वॾो तारीख़ी इस्तक़बाल थियो ख़ुदा जो कसम आहे जेको जंहिंजे लाइ माण्हू तकड़ा आहिनि असां ग़रीब उस्तादनि जो साईं एॾो वॾो मान मर्तबो कयो ऐं उन खां पोइ साईं पंहिंजे ॻोठ मंझि 100 उस्तादनि खे रायो ऐं एॾो वॾो हिकिड़ो शाहकार हुनजी इज़त कई सच पुछो त असां सॼो ॾींहुं हलंदा हुआसीं 30 किलोमीटर पंधु हलंदा हुआसीं मूंखे टाइफाइड हुई जॾहिं असां या दोस्त जंहिं शहर में वेंदा हुआसीं गुलो चलाईंदा हुआ मोहबत ॾींदा हुआ सिंध जा माण्हू हर सियासी समाज जा माण्हू हुआ इहो न आहे त सिंध जो को माण्हू गॾु हुयो कॉम्पर्स हुआ मज़हबी तंज़ीमूं जा हुआ वकील हुआ सोशल मीडिया जा दोस्त हुआ सहाफ़ी हुआ
हर माण्हू सिंधी उस्तादनि खे पंहिंजी इज़त ॾिनी ऐं जॾहिं असां लॻंदा हुआसीं राति थी वेंदी हुई एतिरा त थकियल हूंदा हुआसीं त चवंदी तेसि बि रहो पर जॾहिं हिनजी मोहबत असांखे जे मोहबत मिलंदी सिंधी उस्ताद जी सिंधी माण्हू जी ख़ुदा जो कसम उहो ॾींहं असांखे सभु लही वेंदा हुआ जॾहिं असां कराची में तव्हां ॾिठो कैंप क़ाइमु कई सिंधी उस्तादनि जे मथां तशदुद कयो वियो उन वञी मूंसां मुंहिंजो दोस्त नज़ीर महरम कंदो हूंदो हुयो हमेशह 24 कलाक कैंप ते रहंदो कैंप ते असांखे वॾो थ्रेड हुयो असां जॾहिं खाने शहर खे वेझो पहुतासीं